इमाम ज़ैनुल आबिदीन करबला जे सफर में इमाम हुसैन सा गड्डू हुयो। यो सारो मंजर करबला वारो इमाम ज़ैनुल आबिदीन पंजे अखियुन साण ॾिठो हुयो। अली असगर के शहीद थींदे ॾिठई, अली अकबर के शहीद थींदे ॾिठई, बाबे हुसैन के तीर तलवारूं खाईंदे पंजे अखियुन सां ॾिठो। जॾहिं करबला का मोटी मदीने दे आयो तो पूरी जिंदगी इमाम ज़ैनुल आबिदीन रोंदो रहियो, कदे न खिलियो। जॾहिं पानी जी उञ लगंदी हुयसि, पानी ॾींदा हुयसि, हथ में छलींदो हो, पानी ते नज़र पवंदी त बाबे हुसैन जी उञ याद अची वेंदी। नंढड़े अते अली असगर जी उञ याद अची वेंदी हुई। तेसी पानी जो ढुक न पींदो हो, जैसी अखियुनि जा ॻोढ़ा उन पाणीअ में निकिरंदा हुया। रात जो रोए, ॾींहं जो रोए, इमाम ज़ैनुल आबिदीन पकिया सारी जिंदगी रोंदे रोंदे गुज़ारी। हिकड़े भेरे इमाम ज़ैनुल आबिदीन जंगल में खेमो लगाए अल्लाह जो इबादत वेठो करे, नफल पियो पढ़े, तिलावत पियो करे। कूफे जो उन वक्त जो गवर्नर जेको उबैदुल्लाह बिन ज़ियाद हुयो, उन का हुकूमत फुरजी वई, गवर्नरी फुरजी वई। मुख्तार सकफी जा सिपाही उन जे गोला में हुया, उनके मारण जे लाइ तलाश में हुया। वो बि रुलंदे रुलंदे उन सहरा में जिते इमाम ज़ैनुल आबिदीन खेमो लगायूं, नफल पे पढ़िया, पानी जी खली टंगी पई आ, इमाम ज़ैनुल आबिदीन नमाज में आ। हेॾो वो उबैदुल्लाह बिन ज़ियाद वॾो दुश्मन, कट्टर दुश्मन, आले रसूल जो दुश्मन, उनखे उञ लगी, चप खुश्क थी वियसि, ज़बान ॿाहिरि निकिरी आई, पानी जे ढुक जे लाइ परेशान हुयो। ॻोल्हींदे तलाश कंदे पानी खे, खेमे ते नज़र पे समझे खेमो लॻल आहे, ज़रूर को माण्हू हूंदो। अची ॾिसे त खेमे जो दरो खुलियल आहे, सुहिणी सूरत वारो जवान नमाज़ पढ़े थो। इब्न ज़ियाद बीह रहियो, जेॾी महिल साईं सलाम वरायो, उबैदुल्लाह बिन ज़ियाद उहो कट्टर दुश्मन चवण लॻो, ओ सुहिणी सूरत वारा, मूंखे ॾाढी उञ लॻी आहे, पाणी भुख खपे। इमाम ज़ैनुल आबिदीन विया, प्यालो खयूं, ॿिनि हथनि सां हीअं झलियो, पाणी भरे ॿिनि हथनि सां उबैदुल्लाह बिन ज़ियाद खे पेश कयो। पानी पींदे वरी निहारे पियो, साईं फरमाए त अञा उञ थी, अञा ॾाढी उञ। वरी ॿियो प्यालो भरे ॾिनऊंसि, वरी प्यालो पी, अञा बि निहारे पियो, वरी साईं जन टियों प्यालो भरे ॾिनुसि। जेॾी महिल उनखे प्यारे रॼायूं, हाणे उबैदुल्लाह बिन ज़ियाद पियो चवे त ओ मूंखे पाणी पियारण वारा सुञाणी थो मां केरु आहियां, मूंखे सुञातो अथई, पंहिंजे हथनि सां मूंखे पाणी पियारियो अथई, सुञाणी थो मां केरु आहियां। जेॾी महिल उन ज़ालिम इहो सुवाल पुछियो आहे, ओॾी महिल मुंहिंजे आका ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि मां लुड़कनि जी बारिश वसी पई। फरमायूं मां सुञाणा थो तूं असां जो दुश्मन आई, करबला में असांजे पाणनि ते तो पाणी बंदि कयो हुयो। तुझो लश्कर 4000 सिपाही फुरात नदी ते पहरेदार तो बिहारिया हुया। मोहम्मद जे बच्चन खे हिकिड़ो पाणी जो ढुक न मिले। मुझो अधो अली असगर उन जे करे तड़पंदे शहीद थी वियो। मुझो बाबू हुसैन यारो शहीद थी
थी वियो सुञाणाए तो तू असां अहल बैतन जो वो दुश्मन इब्न ज़ियाद आई जिसे पुतवा मुखे पानी पंजे हथन से भरे प्यारियो फरमायो हू तहां जो किरदार हुयो ही असां अहल बैतन जो किरदार हुआ कूफी करबला में उते पानी ना प्यारी में उते अली शाह के शहजादा सारी ने निकरियो निहारी ने चढ़ मीर मुहम्मद अरबी मेहमानन के घुराए उन्हन के ईज़ाइन सताइन यजीद जो कमा इब्न ज़ियाद पारन जो कमा पर दुश्मन तले ते अचे उन्हें के पंजे हथन सा प्यारन हथन सा खारायण ही मुझे मोहम्मद मुस्तफा जे अहल बैतन जो किरदार चंगन साण चंगाइयो हर को करे हुए पर तो जियान को करे बुरन साण भलाइयो